मूंखे सरवरी जमात सां प्यार आहे, इन करे जो सरवरी जमात जो मूंसां प्यार आहे ऐं आउं पंहिंजो प्यारु ख़तमु थियणु न ॾींदुसि। असीं ईंदा आहियूं सां गढ़ में त ॾाढी ख़ुशीअ सां ईंदा आहियूं त वञूं पिया पंहिंजे जमात सां मिलंदासीं, माण्हुनि सां मिलंदासीं, तहज़ियत करणु ईंदासीं, शहीदनि जो ईंदासीं, मक़ाम ॾिसणु। त ग़ैर इंसानी अमल हो जेको थी चुको आहे। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी पार्टी आहे, मोहतरमा फरियाल टालपुर साहिबा जी पार्टी आहे, मोहतरमा आसिफ भुट्टो साहिबा जी पार्टी आहे। ऐं उनखे गुज़ारिश कंदुसि त जेके हीअ मायूं वीचारियूं रोअनि पियूं, जेके चवनि थियूं त असीं नियाणियूं आहियूं, मूं उन्हनि खे चयो त तई असांजूं नियाणियूं आहियो। इहो ज़ुल्म तव्हां सां कोन थियो आहे, इहो गॾियल ज़ुल्म थियो आहे। ऐं सम्झा थो त इन सां इंसाफ़ थियणु खपे, मुकमल इंसाफ़ थियणु खपे ऐं इन में कंहिं बि क़िस्म जी रियायत न थियणु खपे। अगर कोई मुझसे पूछे कि आपको किससे प्यार है ज़्यादा, पीपल्स पार्टी से या सरवरी जमात से, तो मैं कहूँगा सरवरी जमात से, क्योंकि वो लोग मुझसे प्यार करते हैं। पीपल्स पार्टी हमारी जमात है, बेइंसाफ़ी नहीं होनी चाहिए।